नाज़िन फालूदे ऐं छोले वारे खां पोइ ॾियारी ते कमु कंदड़ पोरियत ते जाली अकाउंट ज़रिए मनी लॉन्ड्रिंग जो इल्ज़ाम साम्हूं अची वियो। कराची में ॾियारी ते कमु कंदड़ पोरियत ते नेब मनी लॉन्ड्रिंग जी रक़म ज़रिए जापान मां चोरी थियल 200 गाॾियूं ख़रीद करण जो इल्ज़ाम हणी तलबी जो नोटिस जारी करे छॾियो। पोरियत नोटिस मिलंदे हैरान रहिजी वियो। नेब अख्तियारनि कराची जे इलाइक़े नॉर्थ नाज़िमाबाद जे रहाइशी पोरियत मोहम्मद अकबर खे जाच लाइ रावलपिंडी तलब करे वरितो। ने 15 जून ते अकबर के जांच लाइ कालप नोटिस जारी कयो। 24 जून ते 11 वॻे जांच टीम रावलपिंडी साम्हूं पेश थियण जी हिदायत कई। नेब जे नोटिस में चयो वियो आहे त 2016 ऐं 17 दौरान जापान मां चोरी थियल तक़रीबन 200 गाॾियूं ख़रीद कयूं वयूं। समूरियूं गाॾियूं मनी लॉन्ड्रिंग जी रक़म मां ख़रीदियूं वयूं आहिनि। पोरियत मोहम्मद अकबर जो चवणु आहे त हुन वटि रावलपिंडी वञण लाइ भाड़े जा पैसा न आहिनि। हू कीअं वञे? कराची में शटरिंग जो कमु कंदो आहियां। जापान जो नालो ॿुधो आहे पर कॾहिं न आहियां वियो। मुलाज़मत में नाकामी बाद 2017 में सऊदी अरब मां वापसि कराची अची वियो हुअसि।